अस्सलामुअलैकुम। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो हब विलेज ऐं मां आहियां अरबावली राजपर ऐं हाणे मां ॻोठ जी तरफ़ आयो आहियां ऐं सोचियुमि त ॻोठ खां हेठि थोरो ज़मीन जो चकर कयूं ऐं ज़मीन जो छा मसइलो आहे थोरो हेठि लही आहियो आहियां त सोचियो तव्हांखे बि ॾेखारियां ऐं विज़िट करायां। सुबुह जो टाइम आहे ऐं सुबुह जो हिते 6 थी रहिया आहिनि, 6:30 तक़रीबन। ऐं उमेद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। बिल्कुलु वीडियो पूरी ॾिसो ऐं इंशाअल्लाह तव्हांखे अपडेट करण जो इंशाअल्लाह जीअं त हे ज़मीनूं आहिनि हिन साल जो इलाही पाणी जो मसइलो हुयो, तंहिं करे अञा ताईं ज़मीनुनि में कोई फसल वग़ैरह न उगे वियो आहे। ऐं बाक़ी हाणे काफ़ी हर वग़ैरह ॾिना अथऊं कुझु ज़मीनुनि खे ऐं कुझु में पाणी पुॻो आहे, कुझु में न आहे पुॻो। आहिस्ते 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 कमु स्टार्ट लॻो पियो आहे। त कुझु जंहिं पाणी जो वारो हुयो सो तंहिं ज़मीनूं पंहिंजो आबाद करे चुका आहिनि ऐं उन्हनि में वणनि जो फसल जी जेकी लॻाई आहे उहा थी चुकी आहे। बाक़ी हिन में कणिक कायल हुई सो कणिक जो फसल ख़तमु थी वियो आहे ऐं हाणे वरी जेको आहे सो हिन खे हर ईंदो। पहिरियां त पाणी छॾियो अथऊं ऐं गप लॻी पई आहे काफ़ी ज़मीन। ऐं हे ॾिसो त हे वणनि जो फसल लॻायो वियो आहे। हे वण आहिनि जेके हिन महिल निकिरनि था पिया अञा ताईं हल्का 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 सावा सावा थोरा थोरा ऐं आहिस्ता आहिस्ता हे ॾिसो था। हे वरी वण ॼमी वेंदा वरी उन खां अलावा हे तव्हांखे ॾेखारियूं त हे त काफ़ी जल्दी थोरा थोरा निकिरंदा था अचनि। ऐं ॿियो हिन साल काफ़ी फसलुनि ते जेको आहे हिकिड़ो जीत थींदो आहे तिॾ जंहिंखे चवंदा उनजो इलाही फसलुनि ते हमिलो आहे। ऐं कल्ह असांजी ज़मीन खे बि काफ़ी तिॾ खाई वई आहे। पर हे जेके साम्हूं तव्हां पखी अछा अछा ॾिसो था कांग, इहा असांजी ज़मीन आहे जंहिंखे काफ़ी लॻा आहिनि ऐं खाइनि था पिया, तबाही करे चुका आहिनि काफ़ी। बहरहाल इहे त फ़ाइदेमंद आहिनि कांग वियनि, छो त जेकी तिॾ आहे उनखे हाणे दवा कई त हाणे तिॾ मुई आहे त उनखे इहे ई खाईंदा। कुझु जॻहियुनि ते इलाही वण वॾा थी विया आहिनि छो त उन्हनि पहिरियों हिन साल पाणी जी इलाही शॉर्टेज आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हे वण माशाल्लाह हिन जा ॾाढा सुठा जवान आहिनि, छो त ऐं किथां गुथा बि न आहिनि। ऐं कुझु अहिड़ा जॻहियूं आहिनि जिथे वण न आहिनि निकिता अञा ताईं सही तरह सां। ऐं काफ़ी महांगाई जे करे वणनि में हिन साल मज़ो उहो ख़ासि न आहे। हिकु त पाणी जो प्रॉब्लम आहे ऐं उन खां अलावा टाइम सां पोखाई नथी थिए। ऐं वरी जॾहिं गर्मी हूंदी आहे त उन्हनि में गर्मी वारे ॾींहंनि में वणनि जो निकिरणु ॾाढो मसइलो हूंदो आहे। हे असांजा पंहिंजा वण आहिनि ऐं जेके काफ़ी माशाल्लाह सुठा निकिता आहिनि। महिनत कई अथऊं काफ़ी सुठी ऐं ॾिठो वञे त काफ़ी सुठा निकिता आहिनि, भला आहिनि माशाल्लाह। सो आहिस्ता आहिस्ता जॾहिं वॾा थींदा त वरी ख़बर पवंदी। इलाही VIP लॻा पिया आहिनि फसल माशाल्लाह। ऐं सो बि पाणी जी प्रॉब्लम हुजण जे बावजूद बि जेतिरी माण्हुनि महिनत कई आहे उहा काफ़ी सुठी कई अथऊं। ऐं फसल वग़ैरह बि ॾाढा भला थिया आहिनि जे हिसाब सां जेतिरी हिन जी कोशिशि आहे महिनत आहे। पर हारी वीचारा काफ़ी सदमे में आहिनि हिन साल, छो त हिते हारियुनि सां वॾो हिकिड़ो वेसाघाती कयो वेंदो आहे जो हर हिसाब सां रेट हिनखे कलर में रेट मथे ऐं हुन खां अलावा दवाउनि में रेट मथे। सो घणियूं हारी खे हिते प्रॉब्लम ॾिसण जेको आहे त हीअ न हाणे ॼमनि पिया नवां आहिनि माशाल्लाह। इंशाअल्लाह अल्लाह मालिक आहे
जल्दी सुठा थी वेंदा उमेद आहे। फ़िलहाल हींअर त सफ़ा बिल्कुलु ज़मीनूं खेड़ियूं लॻियूं पियूं आहिनि ऐं बाक़ी जेॾी महिल वण वॾा थींदा आहिनि त उन वक़्तु छा थींदो आहे, बिल्कुलु हरियाली हरियाली। जीअं कणिक जी सीज़न में तव्हांखे ॾेखारियो त कणिक जी सीज़न में बिल्कुलु हरियाली चारों तरफ़ बिल्कुलु ऐं सावकी सावकी लॻी पई हूंदी आहे। हिन महिल फ़िलहाल रुगो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु खेड़ियूं पई नज़र अचनि ख़ाली। हे ॾिसी रहियो त पखी जीअं जेके जीत आहे तिॾ उनखे खाई रहिया आहिनि ऐं पंहिंजो गुज़र सफ़र फ़िलहाल करे रहिया आहिनि। तो दोस्तों उम्मीद है तो तव्हांखे ये वीडियो ॾाढी सुठी लगी हूंदी ऐं इंशाअल्लाह वरी मिलंदासीं पाण नेक्स्ट वीडियो में। ऐं तेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदव ऐं दुआनि में यादि रखंदव। ऐं असांखे ज़मीन जे लाइ अगरि कंहिं वटि वधीक तजुर्बो हुजे त कहिड़ा फसल काइजनि कहिड़ा न काइजनि त उहे असांखे पंहिंजी राय कमेंट में ॾेई सघंदा। ऐं वणनि जे लाइ काई ख़ासि कंहिं वटि मिसाल कोई तरीक़ो काई अहिड़ी ॻाल्हि आहे त उहा बि असां सां शेयर कजो। ऐं इंशाअल्लाह वरी मिलंदासीं पाण नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख्यालु रखंदा ऐं दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।